नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जोही में पेटे अलिफ तालका दादू जे अॻवाननि जो अॼु ॿिए ॾींहं ते बि प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो। रिपोर्ट मुश्ताक अली रोधनाणी मुताबिक़ जोही पेटे अलिफ अॻवान तालका सदर मंसूर कल्होड़ो मथां दाख़िल कूड़ी FIR ख़त्म न थी, उस्ताद सरापा एहतजाज। TEO दादू शकूर आराई ख़िलाफ़ जोही में पेटे अलिफ जे सवें उस्तादनि मोहम्मद खान बबर, अली अकबर लाशारी, मोहम्मद अमीन जमाली, अमीन लगारी, आबिद अली भोंड, गुलाम दस्तगीर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब जोही अॻियां धरणो हणण बैदि 50 खां वधीक उस्तादनि अलामती बुख हड़ताल कई। इन मौक़े ते उस्ताद अॻवाननि मीडिया अॻियां दाहींदे इल्ज़ाम हयो त TEO सेकेंडरी मुक़ररु थियो आहे। उस्तादनि जे हर जाइज़ मसइले ते बिना रिश्वत जे को बि कमु नथो कयो वञे। हिननि चयो त TEO दादू ऑफिस अंदरि उस्तादनि जे जाइज़ मसइलनि जा रेट मुक़ररु करे एजेंट मुक़ररु करे छॾिया आहिनि, जंहिं सबबि उस्ताद तबिक़ो परेशानी में मुब्तला आहे। हिननि चयो त TEO दादू शकूर आराई पेटे अलिफ दादू जे सदर मंसूर कल्होड़ो मथां कूड़ा केस दाख़िल करे उस्तादनि खे कमज़ोर करण ऐं हिंसाइण जूं नाकाम कोशिशूं करे रहियो आहे। हिननि चयो त TEO दादू जी मौजूदगी में उस्तादनि जे जाइज़ मसइलनि खे ब्लॉक कयो वियो आहे, जेका उस्तादनि सां ज़्यादती आहे। आख़िर में हुननि वज़ीर आला सिंध, सूबाई वज़ीर तालीम ऐं ॿियनि इख्तियारनि सां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त पेटे अलिफ दादू जे सदर मंसूर कल्होड़ो मथां दाख़िल कूड़ो केस ख़त्म करे TEO दादू खे 48 कलाकनि अंदरि बरतरफ़ करे उस्तादनि मां बेचैनी दूर करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो सॼे सिंध ताईं वसी कयो वेंदो, जंहिं जी ज़िम्मेवारी ज़िले इंतिज़ामिया ते हूंदी। बंद कयो।